पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बेहतरीन अपडेट मिलंदा। इन में तव्हांखे दोस्तों हिकु त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा, हाणे चाकर खान खे मरण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि ऐं चाकर खान खे एॾो आसानी सां हाणे कोन मारे सघंदा, छो त हाणे हसीना रुंडे खे बि भउ ॾियाए छॾियो आहे ऐं जाबर वरी हसीना खे भउ ॾियायो आहे त हाणे इन खे घर में तूं मार न त असां मरदासीं। हाणे चाकर खान खे ख़बर पइजी वई आहे, यानी जाबर खान हिकिड़ी वॾी गेम खेॾी वियो आहे, पैसा बि कढी वियो आहे हसीना खां ऐं उन खे डिॼाए बि वियो आहे। हसीना वरी रुंडे खे डिॼाए छॾियो आहे। अहिड़े हिसाब सां इहे हिक ॿिए खां हाणे परेशान थी विया ऐं भागी थी विया त हाणे छा कयूं छा न कयूं। इन्हनि खे परेशानी वकोड़े वई आहे, इहा परेशानी इन्हनि जे कंध में पवंदी। अहिड़े हिसाब सां इन जे ईअं करे करे ई फासंदा ऐं जॾहिं फासंदा त ॿई टंगा जीअं सियाणो कां फासंदो आहे, अहिड़े हिसाब सां ई सभु फासंदा। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। जो ई पंहिंजो चैनल आहे।